नंढो लॻायो भले माण्हू अचनि अचनि पाण चंद कलाक तव्हां हुनखे अञा लॻायो पंखनि जो इंतज़ाम करियो पंखनि जो इंतज़ाम करे वठो न साल में ऑफिशियली हिते आया आहियूं न तव्हांखे हिकिड़ी डायरेक्शन इशू कयूं था तव्हां हुनजी कंप्लाइंस कयो जेकॾहिं का रुकावट अचे थी पाणे असां हुननि सां ॻाल्हाईंदासीं हिते माण्हुनि खे हिकिड़ो अहिड़ो ई सेम लॻाए ॾियो ॾिसो माण्हुनि जी कैपेसिटी ॾिसो फैसिलिटी हुजे माण्हू ज़्यादा ईंदा न हूंदी त माण्हू घटि ईंदा डेफिनेटली तव्हांजो सोशल मीडिया ते अची वियो थी शइ असां फैसिलिटेट करे छॾी आहे आम पब्लिक जी नमाज़ थींदी असां ॿ टेंट जो इंतज़ाम कयो आहे 1200-1500 माण्हुनि जो बंदोबस्तु आहे तव्हां फेसबुक ते हलायो माण्हू ईंदा शायदि वधी बि वञनि ईदगाह ते ही अॼु वॾो मसइलो इहो ॿियो स्ट्रीट लाइट न पार्क स्ट्रीट लाइट पार्क में कोन्हे फुल से रोशनी है फुल रात जो कोन थी तो रात में अचो कोन था न हींअर 11 सर्चूं भरणु पयूं इहो ॾिसो ॾेखारियो यार सीएमओ जज साहब विज़िट अचनि पिया डीसी साहब कल्ह आयो आहे विज़िट ते सीएमओ काली नथो अचे एजाज़ गॾो सभु साहब वारो तव्हां हींअर ॿुधायो न कल्ह अटेंड न गॾो जी हा न सीएमओ त हो सही गॾो सर सीढ़ी कहिड़ी चई तव्हां सीढ़ी दुकाननि खां पिया रोज़गार जे हिसाब सां हिकु दफ़ो हुन में सफ़ाई कराए ॾिसो पोजीशन अञा मिटी न हा हिकिड़े ॾींहं जे लाइ पब्लिक खे मुलाक़ात विभाग गाॾियूं ईंदियूं सर हींअर मोबाइल वारी साइड ते सफ़ाई घणे बजे शुरू कराई रोड वारी हिन वक़्तु ही जेको पब्लिक हेल्थ जो नाकारा जो कमु थियल आहे ऐं तव्हां जेको माना ईद जे हवाले सां जेकी माना जज साहिबान खे मुश्ताक आहे जबार आहे तव्हां कई आहे जज साहिब कल्ह चीफ जस्टिस आक़िल साहब सां असांजी मुलाक़ात थी अक़ील अहमद साहब सां त टिंडो मोहम्मद खान में जेके तर्क़ियाती प्रोग्रामनि में जेकी जीअं ख़ासि करे जंहिं वक़्तु आउं हींअर बीठो आहियां पब्लिक हेल्थ वारनि जी जेकी आहे सो न इंट्रस्ट जे करे अवाम केॾी परेशान थी रही आहे इहे जेके हॉल हुआ पब्लिक जा उहे खुलियल हुआ माशाल्लाह उन इंस्ट्रक्शन खां पोइ कल्ह उहे हॉल बंदि कया ऐं इंशाल्लाह जीअं ईद जी ख़तमु थींदी हिन जो ॿियो ब्लॉक थींदो ऐं ईदगाह जे हवाले सां टेंट वग़ैरह पिया लॻाया विया आहिनि त जीअं वधि में वधि टिंडो मोहम्मद खान में जेका आहे ईदगाह जे पर्पज़ में माण्हू सुभाणे ईद नमाज़ पंहिंजी अदा करे सघनि इंशाल्लाह 2000 खां माण्हुनि खे 3000 खां मथे कैपेसिटी रखी वई आहे सुभाणे माण्हू पंहिंजी ईदगाह ईद नमाज़ पंहिंजे सुठे माहौल में सही हिन वक़्तु जेको आहे ज़मज़म हाल वटि जेको हेॾो खॾो लॻो पियो आहे वॾी गाॾी अच वञ जे करे सॼी दूर डायरेक्शन इंशाल्लाह हींअर ॾेई छॾी आहे उन्हनि खे त हीअ वॾी गाॾी अच वञ फ़िलहालु बंदि करे